बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहसिबन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। वलक़द फ़त्तन्नल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहुल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। एक करबला नहीं फसाना हुसैन का, एक करबला नहीं फसाना हुसैन का। हर एक जिंदा दिल में है ठिकाना हुसैन का। वो शाह है बादशाह है, शहंशाह है दीन, होता नहीं है खत्म जमाना हुसैन का। निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीरे तरीक़त रहबरे शरीयत नौजवान नबी साईं जे दीन जो दिल में दर्द रखंदड़ अहले सुन्नत जमायत जो बाह बेली भर झलो पीर आफ दरगाह आलिया लोढ़ो शरीफ जा साहिबजादा हजरत क़िबला साईं अली मुर्तज़ा शाह साहब दामत बरकातुहुमुल आलिया संदस जा साहिबजादा स्टेज ते वेठल ॿिया मुअज़्ज़ज़ मेहमान उलमाए किराम मशाइख़ उज़ाम, मां पंहिंजे तरफ़ खां मुबारकबाद थो थियां पियो उस्तादुल हुफ़ाज़ उस्तादुल उलमा हज़रत मौलाना मोहम्मद हसन सिकंदरी साहिब खे, जेको हाफ़िज़ इम्तियाज़ हुसैन जो उस्ताद भी आहे, ऐं इम्तियाज़ साहिब खे भी मुबारकबाद पेश थो करियां जो उन्हनि पंहिंजे फैज़ सां पंहिंजे रहम करम वारी निगाह सां नंढड़नि खे पंहिंजो बच्चो समझी करे ऐं उन्हनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला इहो अल्लाह जो कलाम आहे, जंहिं पढ़ियो आहे जंहिं पढ़ायो आहे ॿिन्ही खे न छॾींदो। नबी साईं फरमायो आहे त मन क़रा अल क़ुरआन व ख़तमहू सुम्म दआ अमन अला दआइही अर्बअत आलाफ मलकिन सुम्म ला यज़ालून यदऊन लहू व यस्तग़फिरून व युसल्लून अलैहि इलल मसाए औ इलस सबाह। जेके थका आयो हथ मथे खड़ो। अल्लाह खुश रखंदो। हुजूर जो फरमाना त जंहिं क़ुरान पढ़ियो, छा तव्हां बि चओ मुंहुं खोलियो मुंहुं खोलियो, जंहिं क़ुरान पढ़ियो याने पढ़ी करे ऐं ख़त्म कयईं। हाणे हिननि हाफ़िज़नि क़ुरान पढ़ियो ख़त्म थियो पूरो, 83 वारा पढ़ियऊं, पोइ तो नबी साईं फरमाए त सुम्म दआ, हाणे हो दुआ थो घुरे, हाणे हो दुआ थो घुरे त अमन अला दआइही अर्बअत आलाफ मलकिन, 4000 मलाइक उन्हीअ जे दुआ ते आमीन चवंदा आहिनि। सुभान अल्लाह, हथ खणी चओ सुभान अल्लाह। सुम्म ला यज़ालून यदऊन लहू, ऐं उन्हीअ जे लाइ
उहे फरिश्ता मलाइका दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि वयस्तगफिरून ऐं उन्हीअ जे माफ़ी ऐं बख़्शिश लाइ दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि वयुसल्लून अलैहि ऐं उन जे मथां रहमतूं मोकिलींदा रहंदा आहिनि इलल मसाए औ इल सबाह शाम खां वठी सुबुह ताईं। असां वटि इहे ॻाल्हियूं अथव ॿियनि जूं बि भली ॿुधो हो गोए हो मैदान खुलियल अथव पर जॾहिं तूं पंहिंजे ज़मीर खां फ़ैसिलो वठंदे त चवंदे त दस्तगीर जा मुरीद सुन्नी सचा आहिनि सभु कूड़ा आहिनि। दस्तगीर वरी चओ भेज साईं दिलि मां चयो आहे भेज दस्तगीर हिकिड़ो ईअं ज़बानी बि चवंदो आहे मगर दिलि जो आवाज़ वरी ॿियो हूंदो आहे। यकीन आहे त दस्तगीर पहुची वियो आहे। वरी चओ भेज दस्तगीर दस्तगीर जा बचड़ा बि वेठा अथव साकिब साईं रानीपुर श्री शरीफ जा शहज़ादा सभु चओ सुभान अल्लाह। जेड़ी महिल मां उहो सुभाणे पाण ऐलान कयो मेंबर ते त क़दमी हाज़िही अला रकबत कुल वली जिल्लाह त हाज़रीन जेके भी वली हुया सभिनी पंहिंजा गर्दन झुकाया हलंदे हलंदे कंहिं आशिक़ वटि ॻाल्हि पहुती कलम खणी ऐं बगदाद ॾे मुंहुं कई साईं तव्हां ऐलान कयो आहे त हे मुंहिंजो कदम हर वलीअ जे कंधनि ते आहे पर जेको मां अर्ज़ु कयां थो अॼु इहो मुंहिंजो क़बूल कजांइ पोइ उहो शेर चयो अथई ये दिल ये जिगर ये आंखें ये सिर है ये दिल ये जिगर ये आंखें ये सिर है जहां चाहो रखो कदम गौसे आज़म। सुभान अल्लाह। जहां चाहो रखो कदम गौसे आज़म। सुभान अल्लाह। खबर लो हमारी कि हम हैं तुम्हारे खबर लो हमारी कि हम हैं तुम्हारे करो हम पे फजलो करम गौसे आज़म। सुभान अल्लाह। ये आशिक़नि वारियूं दाऊं सिखो ये ज़बान जे मथों कना कलाम लाहे छॾियो इन्हनि त अंदर कारो कयो अथव। हीअ मोबाइल बि तव्हांजे लाइ इम्तिहान आहे हिन में अंदर क़ुरान भी पियो आहे इन में अंदर बुखारी भी पई आहे मुस्लिम भी पई आहे तिरमिज़ी भी पई आहे अबू दाऊद भी पियो आहे सुनन इब्ने माजा भी पियो आहे निसाई भी पई आहे सियासत जा भी किताब जेको रुगो हीअं बटण हण तुंहिंजी अखियुनि जे आॾो आहे वरी शैतान भी इन में अंदर आहे नथा ॻाल्हाइनि हाणे सच्चा पोइ हाणे जाॾे दिलि चाही ताॾे बटन हणीस इम्तिहान अथव या न अथव कहिड़ो इम्तिहान आहे
इते ही तोखे कामयाब आ जेकॾहिं तूं रहमान वारियूं ॻाल्हियूं ॾिसंदे क़ुरान खे ॾिसंदे रसूलुल्लाह जी हदीसुनि खे ॾिसंदे शैतान खे थुक मारे छॾींदे इते ही तोखे राति जो मदीने वारो दीदार बि कराईंदो जन्नत जी बिशारत बि ॾेई वेंदो आमीन इम्तिहान थी इम्तिहान ऐं हिकिड़ो मां ॿ लफ़्ज़ रुगो चवां थो इहे यादि कंदव न वॾे कम जा अथव क़ुरान हदीस वॾा वॾा लंबा किसा तव्हां यादि करे न सघंदव इहा जंहिं नबूवत जी दावा कई इन्हीअ जो नालो आहे ग़ुलाम अहमद आदम अलैहिस्सलाम खां वठी करे असांजे हुज़ूर ताईं सभिनी नबियनि जा नाला ॾिसो कहीं जे भी नबी रसूल जे नाले में ग़ुलाम नाहे ग़ुलाम नाहे हिन जो नालो आहे ग़ुलाम अहमद माना मुस्तफ़ा जो ग़ुलाम ग़ुलाम नबी न थींदो नबी आका ऐं मौला थींदा आहिनि ग़ुलाम उम्मती थींदा आहिनि नारे रिसालत इहो खोड़ ॿी हदीस ॿुधो नबी साईं फरमायो मन कर अल क़ुरआन व हफ़्ज़हु अदखलहु अल्लाहुल जन्नत व शफ़अहु फी अशरतिन मिन अहल बैतिही कद इस्तौजब अन्नार इन्हीअ जे करे पढ़ां थो त रीस अचेव रीस नेकीअ जे कम ते कयो पोइ तोखे मेकअप करण जी ज़रूरत न आहे ईअं ई तुंहिंजो नूर ॿरंदो चेहरो शाबाश नबी साईं फरमायो रवायत मौला अली साईं थो करे त नबी फरमायो त जंहिं क़ुरान पढ़ियो नाज़रा व हफ़्ज़हु हाणे उन्हीअ खे हिफ़्ज़ कयई यादि कयई हाणे थी पियो हाफ़िज़ पोइ जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अदखलहु अल्लाहुल जन्नत अल्लाह ताला उन्हीअ खे जन्नत में दाख़िल कंदो पर रब फरमाईंदुसि ते बीह अकेलो न वञ वशफ़अहु फी अशरतिन मिन अहल बैतिही कद इस्तौजब अन्नार उन जे खानदान जे उन्हनि 10 माण्हुनि जे शफ़ाअत करण वारो बणाईंदो जिन खे जहन्नम जी सज़ा लॻी चुकी हूंदी खुदा फरमाईंदुसि हाणे पंहिंजे खानदान में ॾिस जिन खे मां कहारीअ जे कोरठ मां जहन्नम जी सज़ा लॻी वई आहे न उन्हनि खे 10 ॼणनि खे वठी पाण सां जन्नत ॾे वञ हाणे ॻाल्हियूं त पट पधर ते पयूं आहिनि पर निभाग असांखे छॾे अरे कोशिश त कयो न पाण ई ईंदुमि होत कुझु अॻ भरी थियां मता चवे बलोच त हिन कमीणीअ मां की न थियो लाला 3 हदीस ॿुधो टाइम जी तकाज़ा आहे वध में वध मां 15-25 मिंट अधु कलाक ॻाल्हाईंदुसि बस तव्हांजो त हे ॻोठ आहे मक़ामी आहियो आस पास जा असांजा पंध त ॾिस पर तव्हां आशिक़नि खे ॾिठोसीं असांजो थकु लथो न त वल्लाहि बिल्लाहि सुम्म तल्लाहि त मां राति
डर की जे बरसा लगारन में 2 कलाक तकीर कई आ जने पूरा 2 घंटा तकीर कम तॾहिं उहे राज़ी थिया आहिनि हेठनि ते राज़ी थींदा टे पोइ सुबुह ते उथुसि त मां त ॻाल्हाए कोन पियो सघां कुराड़ो माण्हू सट झले न सघियुसि हाफ़िज़ खे उथारे मुठी शुगर जी दवा ॾिनई कैप्सूल खाधुमि पेनाडोल खाधुमि पोइ चांहि गरम करे पीतम डहरकीअ में हुउसि राति अचे चाचड़ मुंहिंजा दोस्त आहिनि घोटकीअ में उन्हनि वटि तरसियुसि फोन कई मान मचो एसी हलाए छॾियो मां आराम हिते कंदुसि पोइ सुबुह जो उतो निकितो आहे 5 बजे हिते पहुतो आहे सुभान अल्लाह अल्लाह ख़ुशि रखंदुव असां बहाना टाणा माणा न कंदा आहियूं हे असांजो किरतो आहे नबीअ फरमायो मन कर अल कुरआन व अमल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामत ज़ौउहु अहसन मिन ज़ौइ शम्स जंहिं कुरान पढ़ियो हाफ़िज़ थियो उन्हीअ जे मथां अमल कई जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उन हाफ़िज़ जे पीउ मां वालिदैन जे लाइ जेको इनाम थींदो उहो ॿुधो कहिड़ो हाफ़िज़ आहे उन्हीअ जे पीउ जो नालो त ॿुधायो हिकिड़े जो जल्दी कर उहो पीउ जो नालो हा जेड़ी महिल जो अल्लाह ताला उन्हीअ जे मथां हिकिड़ो नूरानी ताज रखाईंदो त हे असां साईं मोहम्मद हसन साजिद साहब वारा ॿिया टिया रहे को नबी थो अचे या को शहीद आहे सिद्दीक़ आहे को कलंदर आहे को भिटाई आहे को ख्वाजा है को दाता है या कुतुब आहे अब्दाल आहे औताद आहे नुकबा आहे दस्तगीर त नाहे सुभान अल्लाह हथ मथे करे जो सुभान अल्लाह अरे जेड़ी महिल जो आयो भरसा अरे उर्स अबड़ो हलो फकीर अरे फकीर उर्स दे त ख़बर पिना हे हेड़ो ताज नबी फरमाए त उन्हीअ जी ताज जी रोशनी हिन सिज खां वधीक रोशन हूंदी सुभान अल्लाह हे हेॾो मां करोड़ो माण्हू थी पाण ते ज़ोर ॾेई ॻाल्हायां थो ऐं तव्हांखे सीसराटी बि नथी अचे छो सॾु क्या कहे सिपाहीअ खे आखिरी हदीस ॿुधो मौज़ू हिकु मिले हा ॿ टे मौज़ू आहिनि त पोइ वरी पोइ टाइम मिले हसनैन करीमैन जे नाने फरमायो त अस्सियाम वल कुरआन यशफआन लिल अब्द क़यामत जे ॾिहाड़े रोज़ो रोज़ेदार जी शफ़ाअत कंदो कुरान जे पढ़ण वारे जी शफ़ाअत कंदो हुज़ूर जो फरमान आहे जेको उम्मती थी ऐं न मञींदुसि त पोइ छाजो उम्मती आहे तूं खला खाईंदी ऐं नबी अॻ में ई इहो फरमान जारी करे छॾियो त मूं खां पोइ 30 दज्जाल कज़ाब ज़ाहिर थींदा जेके गुमान कंदा त असां नबी आहियूं वो आखिरी नबी इहो हो मिर्ज़ा वहाबिय के चओ त ग़ैबदार नबी अञा न मञीदेसि इन्हीअ जे करे नथा मञनि पिया जो ये वहाबी ख़ुदि इन्हनि सां बिटु बीठा आहिनि इन्हनि वहाबियुनि पंहिंजे किताब में लिखियो
त जे हुजूर खां बाद में को नबी अचे त अची सघे थो ऐं असांजे नबीअ जे ख़ातमियत में को बि दख़ल नथो ॾेई सघे। तौबा तौबा अस्तगफिर। यो कोर्ट में जॾहिं केस हलियो हो त इहे कादियानी इन्हनि वहाबनि जो किताब खणी आया हा। हाँ जी साईं जी। जेॾी महिल जो पुछा का छा थी त हो कादियानी इहो किताब कढी बीह रहिया। हाँ हिननि जो किताब आहे ऐं वाह बि सभु कंधो हेठि करे वेही रहिया। अलामा शाह अहमद नूरानी चयुनि त हाणे ॾियो न मुंहुं। हक हक हाय कायद हमारा नूरानी सुभान अल्लाह। उथी बीठो जेको 17 ॿोलियूं ॻाल्हाईंदो हो। जी जी साईं। अंग्रेजी ईअं ॻाल्हाईंदो हो ॼण क़ौमी ॿोली अथसि। हाँ सही है। हाँ सही है बिल्कुल। ऐं भुट्टो चवंदो हो भुट्टो त मां सां अंग्रेजी ॻाल्हाए त शाह अहमद नूरानी ॻाल्हाए ॿियो न ॻाल्हाए। हक उथी बीठो सभिनी खे चई त वेही रहो। ठगा जो बयान कढायई काफर करार ॾियारण वारो शाह अहमद नूरानी हो। इन्हनि खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां सुन्नी फ़ख्र कयो नास कयो। आमीन बेशक। क़ौमी असम्बलीअ में इहो बिल पास नूरानीअ करायो हो। जी साईं जी। नूरानी जे मज़ार जे मथां रहमत करोड़े रहमतों साईं सुभान आमीन सुभान अल्लाह। भुट्टे चुस्त अलामा साहब ये तो वॾो कमु करे छॾियो थी। पोइ उन्हीअ खे हिकिड़ो जुमिलो चयो हई हाय हाय। तूं पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे न? चई हा। हितां जेके तुंहिंजे क़ौमी असम्बलीअ जा मेंबर वेठा आहिनि इहे तोखे उथी बीह चवनि त तूं वज़ीर आज़म न आहे तूं वज़ीर आज़म न आहे न आहे ॾे ख़बर। चई त पोइ त मां हिननि जे मथां कलम लागू कंदुसि फांसी ॾींदोमांइ न। चई त पोइ रसूल चवे त मां ख़ातमन नबीयीन आहियां ऐं ॿियो को चवे त असां नबी आहियूं असां नबी आहियूं त हिते तोखे ख़ैरत न ईंदी। हक हक उन्हीअ महिल भुट्टे साइन कई बिल पास थी वियो। काफ़र करार हिननि खे ॾिनो वियो कानून मुताबिक़ शरीयत मुताबिक़। हाणे इन्हनि काफ़रनि जी ॻाल्हि ई न कयो। इहे त उहे काफ़र थी विया लुढ़ी विया। हाणे ॿिनि जी जांच पड़ताल कयो। हाँ सवाइ सुन्नत जमात जे ॿियो को बि बचल न आहे। हक नारे रिसालत नारे रिसालत सुभान अल्लाह। को बि बचल न आहे। पोइ नबी असां ईअं फरमायो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रोज़ो ईंदो रब जे दरबार में। हिन मुंहिंजी इज़त कई हुई। रमज़ान में वयुसि असुर जो घर जे बातन उतारियुसि मानी वणेसि कान पई पर मिड़े 2-3 गिरह खाई नेत करे छॾियईं। ॾींहं जो कम कार वापार सभु कुझु माण्हू करे थो को सुम्ही त कोन थो पवे। जी साईं। पोइ घर अचे पियो कोठीअ में आराम एसीअ में सुम्हां घड़ी खनि रोज़े जो ॾाढी प्यास लॻी आहे। अंदरि फिरजी बि पई हुअसि जामे शीनी भी पियो हुअसि नोरस भी पिया हुअसि वॾा वॾा फल फ्रूट भी रखी छॾिया त रोज़े ते खोलींदासीं। पर हिनखे बुख सतायो भला ॿियो न कयां त 7 जी बोतल कढी पिया मरां थो हिते ॾिसी त कोई जी दर बि बंदि आहे। त मां हिन जे दिलि में ख़्यालु विधो त जे ॿियो कोई नथो ॾिसई त रब त ॾिसई थो। हाय हाय हक मुझा मौला यकूल सियाम ऐ रब इन्नी मनअतु हुत्ताम व शहवात बिन्नहार फशफ़िनी फीह। सुभान अल्लाह। नफ़सानी ख़्वाहिश खां रोकियो मांस खाइण पीअण खां रोकियो मांस। हाणे मूंखे राज़ी कर हिन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत क़बूल कर। सुभान अल्लाह।
वयकूलुल कुरान वरी ईंदो रब जो मिठो कुरान हक जी कुरान हे मना तो हुन्नौम बिल्लैल फशफ़नी फीह मुंहिंजा मौला मां तुंहिंजो कलाम आहियां छा मां तुंहिंजो कलाम आहियां कलाम आहियां इहो कलाम आ रब जो इहो मखलूकात में शामिल नाहे कुरान मखलूक नाहे नाहे इने जी इज्जत कयो बकरी थी वञे त कचे में रुलाईंदो थो वधे कुरान खे बकरीअ जे लाइ हाय तू घर में वेही कुरान के एड़ो पढ़ जो धन काहे वञनी त वरी वापस भी पाण घर पहुंचाए वञे हक सुभान अल्लाह बेशक इहो थी कुरान अल्लाह ताला फरमाईंदो तू कुरान आ मुंहिंजो कलाम आ शफ़ाअत करे थो रब रोज़े खे चवंदो त हिन खे तू जन्नत ॾे वठी वञ ऐं कुरान खे रब फरमाईंदो त तू हिन खे जन्नत ॾे वठी वञ फयशफआन फयशफआन अल्लाह ताला बिनी जी शफाअत क़बूल फरमाईंदो हाणे ॿुधो जॾहिं रोज़ो रोज़ेदार जी शफाअत थो करे कुरान पढ़ण वारे जी तो शफाअत करे त हाणे मदीने वारे साईं जे लाइ छा था चओ हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिंजे सदके रमज़ान जो रोज़ो मिलियो हैं जंहिंजे सदके कुरान मिलियो नबी न अचे हा न रमज़ान मिले हा न कुरान मिले हा जी सर उन्हीअ जे लाइ हे सभु आशिक़ रसूल चवनि था त राजनि जा राज महबूब छॾाईंदो हक सुभान बेशक। अल्लाह। आमीन आमीन जो माही आमीन। भाणो जा आमीन राज छॾाईंदो ऐं वहाबी इन्हीअ ॻाल्हि जो मुनकिर आहे वठी अचेसि हिते हक हा नबी साईं शफाअत कंदा पर जॾहिं अल्लाह इज़्न ॾींदुसि ओ अंधा इज़्न जी जे ॻाल्हि करे थो त उहो त इज़्न ख़ुदा हिते दुनिया में ई नबीअ खे ॾेई छॾियो आहे हक जबल हो बाता के केर लोडे जी साईं इते भिट धणीअ जा शेर पढ़ंदुसि ॿ जे टे आया त टे पर अॻ में पढ़ंदुमि साईं अली मुर्तज़ा जे सदके में ॿियो पढ़ंदुमि साईं अब्दुल बासित जे सदके में जी टियों पढ़ंदुसि उस्ताद मोहम्मद हसन जे सदके में चौथों पढ़ंदुसि हाफ़िज़ इम्तियाज़ जे सदके में ऐं ॿियो जेको सैयद साकिब शाह आयो आहे राणीपुर खां इन्हीअ जे सदके सुभान अल्लाह भेज दस्तगीर भेज दस्तगीर तोखे वरी पोइ यादि कंदासीं हो सही हो उम्मीदन जो जहान आहे सुभान अल्लाह बेटा ये फरमायो त जत सब जवान पर मर्द मजन है किड़ो महशर जे मैदान में ईंदो पुनहल पहलवान छुटदा जग जहान आरी जे एहसान सी सुभान अल्लाह आमीन जत जवान सब पर मर्द मजन है किड़ो शाफ उ शफाअत जी पिरी बधंदो पग छुटंदा सब जग आरी जे एहसान सी आमीन सुभान अल्लाह वाह भी कूड़ो वा न कूड़ो बेटा ही सचो आ लतीफ दो फरमा बद बारो चाबिया भी घड़ा पर हड़ो कोन थियो हड़ो कोन थियो बारो चाबिया भी घड़ा पर हड़ो कोन थियो उभ ऐं ज़मीन ते शम्स थी उभरियो सिज चंड का रोशन सिज चंड का सुहणो जंहिंखे रोशन रब कयो थकीअ ते थियो वसीलो वणकार में सुभान अल्लाह
बारो चाब याब घना पर जावो जाम पुन्हू थी वस वणकार में कुफर सब किनो खुश छो न था थियो भेड़ा ये कहीं बैठा मारा पे मुखो बाज बिसरियो तो वनी हे पढ़ंदा मासा सुभान अल्लाह बारो चाबी याब घड़ा पर जावो जाम पुन्हू थी वसवणकार में कुफर सब किनो आगे आर्य जाम के सारो डे हुडनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आगे आर्य जाम के हे सारो डे हुडनो जिते पुनल जाम पुनो उते चाय नाहे जतन जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ो मोहब्बत भरियो शायर आ इहो सॼी जमायत जे सदके में थो पढ़ा पर यादि करे छॾिजो सुभान अल्लाह आशिक थो चवे पियो त मोयो मखलूकात खे तुंहिंजे लभनि जी लालाण हे वरी चवनि असां जहिड़ो खाईंदो हो पीअंदो हो ॿुॾी बि नथा फरनि अहिड़ी मुस्लमानीअ खां ऐं मां कसम ते चवां थो त जेतिरो दीन इस्लाम खे इन्हनि बेअदबनि नुक़सान पहुचायो आहे एतिरो काफ़िरनि बि इस्लाम खे नुक़सान न पहुचायो आहे मुनाफ़िका सुधरो न त ॼाण फतवा जी दरी खुलियव टप्पा थोड़िए ठेंग थोड़िए मोयो मखलूकात खे तुंहिंजे लबनि जी लालाड़ काॾे चंड्र काॾे सजण तुंहिंजे चेहरे जी चांडाण सुभान अल्लाह गुलाम नबी हर वस्फ जी वेही लिखे छावा खाण से छिनदा छाजे कान जन ॾिसण सां दिलि ॾेई छॾी हाय नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दस्तगीर हाणे चओ पंहिंजे नसीब खे जेको ख़ुदा चवरायो जो मां जो करबला जो मौज़ू तव्हांखे न ॿुधाए सघियुसि जो मूं वटि टाइम न हो सब उलमा हा हिननि खे ॻाल्हाइण जो हक़ हो हे इम्तियाज़ हुसैन जो उस्ताद हिन खे बि हक़ हो साईं त सदर आहे जलसे जो हिननि खे बि हक़ हो नात ख़ान खे बि हक़ हो सभिनी खे हिसो हिसो ॾिनोसीं मां मुनो कलाक तकीर करे वियो आहियां हाणे मां अॻिते हलंदुसि नमाज़ूं कज़ा थी वेंदियूं पाण मग़रिब आहिनि को न पढ़ंदा आहियूं इमाम हुसैन जी आख़िरी झलक थोरी झलक ए माही भाण वारा मांदा अथव तव्हांखे ॾिसण लाइ मुंतज़र हूंदा आहिनि टाइम सम्झो ॾियनि था। सुभान अल्लाह हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो द अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहम ला युफ्तनून वलकद फतन्न अल्लज़ीन मिन क़ब्लहिम फलयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीन सदकू वलयअलमन्न अल-काज़िबीन। अल्लाह ताला तो कुरान में फरमाए त छा माण्हू हिन ख्याल में आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर
लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे खत्म नबूवत। छा माण्हू हिन ख्याल में आहिनि त एतिरी ॻाल्हि ते छॾिया वेंदा जो चवनि त असां ईमान आंधो ऐं उन्हनि जी आज़माइश न थींदी माना थींदी। थोरो ॻाल्हायो समझदार आहियो जेके ॻाल्हायो जंहिंजो भत ॾे ख़्याल आहे उन्हनि खे भत फाबंदो तोखे इमाम हुसैन जी झोली नसीब थींदी। अल्लाह आमीन। छा माण्हू हिन ख्याल में आहिनि जो एतिरी ॻाल्हि ते छॾिया वेंदा जो चवनि त असां ईमान आंदो ऐं इन्हनि जी आज़माइश न थींदी थींदी। छो त वलक़द फ़तन्न लज़ीन मिन क़ब्लिहिम खुदा तो फरमाए त तहक़ीक़ असां अॻियनि खे बि आज़मायो आहे। रुगो तव्हां खां आज़माइश न आहे असां अॻियनि खे बि आज़मायोसूं। पोइ अल्लाह ॾिसंदो ज़रूर सचनि खे ऐं ज़रूर ॾिसंदो कूड़नि खे। हाणे इते भिटाई शेर कयो तर्जुमो हिन आयत जो चवे तो त यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी पर कम पे कल पवे सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मुहाण पिरी अची पाण पाणई बधंद में पटियूं। जेड़ी मल करबला जे मैदान में आया अल्लाह हजरत अब्बास के फरमायो द अब्बास हाज़िही करबलाओ मौदओ करबिम बलाइन हाजा मनाख काबिना व महत रिहालना व मकतल रिजालना। ही करबला है दुख ऐं मुसीबत जी जाइ हिते सारन जे बधण जी जाइ आ हिते थोड़ी घड़ी मुसाफिरन जे रहण जी जाइ आ हिते असांजे मर्दन जे शहीद थियण जी जाइ आ। मांखे अज़ल खां वठी करे इहा ख़बर आहे। आशिक तर्जुमो कयो इमाम पाक जे लफ्ज़न जो दुश्मन यहाँ पे खून हमारा बहाएंगे जिंदा है यहाँ से हम कभी न फिर के जाएंगे। आले नबी का होगा इसी जा पे खात्मा सब तश्न हलब यहाँ पे सिर अपना कटाएंगे। करबो बला है नाम इसी सरजमीन का बच्चे यहाँ पे पानी का कतरा न पाएंगे। होगा हर एक शहीद यहाँ मुस्तफा का लाल और लाश कत्ल गाह से हम सब की लाएंगे। सब साथी कुर्बान थी व्यस बचड़ा कुर्बान थी व्यस भाणे जा कुर्बान थी व्या कोट जा कुंगरू भाइर कुर्बान थी व्या। मौला अली जा 9 पुट करबला में शहीद थिया इमाम हुसैन सां गॾु जन में 3 जो नालो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। सब खबर आ पर हाणे सुर तार जो कोन ही को त पोइ माण्हू चवनि था त हाणे साईं बस करे पोइ हाणे मां छा हाय हाय जन महिल अकेलो बचियो आहे अकेलो नज़र यमीनन शिमालन सजे भी ॾिठूं खबे भी ॾिठूं
कोई नजर ना आयो। इन्हीं वक्त इमाम पाक फरमायो होता हल यंसुरनी बिइज़्निल्लाह आहे को मुझी मदद करे। थोड़ो ॻाल्हायो या निदाए इस्तगासा मुतलक हुई पांजन के भी परावन के भी यजीदन के भी पांजन के भी सारी खुदा जे खुदाई में यो निदाए इस्तगासा हुयो पर इन इतलाक में खुद खुदा भी शामिल हो। जो इमाम साईं फरमायो त आहे को मुंजी मदद करे। खुदा तबारक व तआला फरमायो तो मां थो अग में मदद कयास। अल्लाह अंज़लल्लाहु तआला अन्नस्र हत्ता रफ रफ रअसल हुसैन सुम्मा खैर बैन नस्र अला अदाइही बैन लिका इल्लाह फख्तार लिकाहू। अग में अल्लाह जी मदद पतस पखी जे सूरत में। पखी जो आयो तो पर खोले इमाम पाक जे सिर जे मथों अचे बीठो। पाण फरमायोस त केर अल्लाह साईं जी मदद तमाम निदाए इस्तगासा कया जेका मुतलका इन में अल्लाह भी शामिल आ। रब फरमायो त बी मखलूक है मां खालिक आया अग में मां मदद कंदो सांस। पो अल्लाह ताला केड़ी तो मुझी मदद करे। चई अल्लाह ताला मांखे मोकलिया त वनी हुसैन के चओ त मां रब तोखे इख्तियार दिनो। मां अल्लाह तोखे इख्तियार दिनो। चाहे त मां तुझे दुश्मनन यजीदन जे मथा ज़ाहिरी फतह ॾियां। जे मुझो दीदार जो मुंतज़िर आहीं त उहा ॻाल्हि कर। जे मुझो लिकाओ नसीब करे दीदार करे। हाने तू बिनी ॻाल्हियुनि में मुख़्यार आ मां रब तोखे इख्तियार ॾिनो आहे। कसम खुदा जो फख्तार लिका अल्लाह। इमाम पाक फरमायो तो मां पंहिंजे मालिक जी मुलाकात थो चाहियां। सुभान अल्लाह। तू जो ज़बान छो नथी खुले सुभान अल्लाह ते। सुभान अल्लाह। मलाइका आयस जवाब ॾिनई न। जिन्न आयस जवाब ॾिनई न। मुंहिंजा अज़ीज़ भाउ हीअ दर्द वारी ॻाल्हि जा ॿ अखर ॿुधी छॾियो। जेॾी महिल ज़ैनुल आबिदीन जे कन ते आवाज़ पहुतो बिस्तरे ते बीमारीअ जे हालत में आ पर असां मुबारक जी टेक ॾेई करे जवान उथी बीही रहियो। अली का घर भी क्या घर है जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होते हैं। अचे पांजे बाबे जे हुजूर में बीठो। अब्बा तो निदाए इस्तगासा कया आबिद हाज़ुरा मता क़यामत जे ॾियारे नानो मुंहुं न ॾेखारे। ॾाढो हैदरे करार बुज़दिलीअ जा ताना ॾे ॾाढी फातिमा कावड़जी पवे त जेॾी महिल हल मिन नासिरन यंसुरनी बिइज़्निल्लाह हुसैन चयो हो त तूं बिस्तरे ते सुतो पिए तूं छो न अर्ज़ु कयो होसि त मूंखे इजाज़त ॾे त मां तुंहिंजे खून जा वञी जोहर यज़ीदन खे ॾेखारिया। महिरबानी कर। अल्लाहु अकबर। इमाम हुसैन आली मकाम जेॾी महिल बीमार आबिद जा पांजे नूरे नज़र जा ये लफ्ज़ मुबारक बुधा। इमाम हुसैन आली मकाम पांजे आगोश मोहब्बत में वरतुस प्यार कयईंस। चयईंस त आबिद अञा तुंहिंजो वक़्तु न आयो अञा तुंहिंजो वक़्तु न आयो अञा तो तोखे गमज़दा ख़वातीन अहल बैत जी निगहदाश्त करनी आ।
इन्हनि परदेसियाणनि खे तोखे वतन ताईं पहुचाइणो आहे तो माई अल्लाह मुंहिंजो नस्ल हुसैनी सादात जो सिलसिलो जारी फरमाईंदो। पोइ जेके रमज़ूं राज मारिफतूं हक़ीक़तूं इमाम पाक जे सीने में हा सभु आबिद जे सीधे में मुंतकिल कयई। पोइ जेॾी महिल तयारी पे कयई त इमाम पाक जे लफ़्ज़ मुबारक ज़बान ते हा त इनकान दीन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यस्तकिम इल्ला बिक़त्ली या सुयूफ खुज़ीनी। जेकॾहिं मां हुसैन जे क़त्ल खां सवाइ मुंहिंजे नाने जो दीन बरक़रार रही नथो सघे त मां खून ख़्वार तलवारुनि खे दावत थो ॾियां। त इहे लफ़्ज़ 5-7 सालनि जे सकीना जे कन ते पहुता। अर्ज़ु कयईं त या अबताहु इस्तलमत लिल मौत। छा बाबा तू भी मौत जी तैयारी थो करे? पाण फरमायोसि त या सकीनत कैफ ला यस्तलिम लिल मौत मल्ला नासिरुहु वला मुईनुन। जंहिंजो कोई यारो मददगार न हुजे त उहो मौत जी तैयारी न करे त ॿियो छा करे? त सकीना अर्ज़ु कयुसि त पोइ रद्दना इला हरम जद्दना, पोइ असांखे त असांजे नाने जी शहर मदीने ॾे मोकिलींदव। एॾा त बचड़ीअ जा लफ़्ज़ इमाम पाक जे सीने ते आया जो फबकल हुसैन इमाम साईं रोई पियो। पाण फरमायूंसि तूं साबिर हुसैन जी धीउ आहे। हा सब्र करणो थी। मां भेण ज़ैनब खे तुंहिंजी पारत कई आहे त हीअ मुंहिंजे सीने खां परे न सुम्ही आहे, हिन जी पारत हुजई। अलाह खे यादि कर, विहारियईंसि। पाण घोड़ो ॿाहिरि कढियऊं। इहो ज़ुल चनाह त हिननि पंहिंजो नालो रखियो आहे, बाक़ी असली नालो इमाम पाक जे घोड़े जो मुर्तजिज़ थो अचे किताबनि में। अदब वारो घोड़ो हो। असली जेकॾहिं घोड़नि जो एॾो अदब एतराम करणो आहे जेतिरो तव्हां कयो था, उहो इमाम हुसैन वारो घोड़ो त न आहे। पोइ इमाम हुसैन जे घोड़े खे तव्हां पकिन में वहाईंदव। भला जे इमाम हुसैन जो घोड़ो आहे त तूं मवादी उन जे मथां सवार थी थिए। उन घोड़े जी तारीफ़ भिट धणीअ कई त घोड़ो घोट पलाणियो मथस ज़ीन धरे अली शेर पुटनि खे उभो सॾ करे कज़ा कीअं टरे जन अमर इलाही आयो जदू मेराज नबी नू होया तो जिब्रील बुराक थमाया जदू अली वल खैबर चलिया तो नबी पाक ने आप चढ़ाया अज नहीं कोई वागा पकड़ने वाला जदू वार हुसैन दाया तखी में बिचू बीबी ज़ैनब निकली उस बुरका मुंह ते पाया थमर काब घोड़े दी आखे ले चढ़ अमड़ी दा जाया मुझा अकेला मुसाफिर हुसैन अज मुखे इजाजत दे तमा खीमे में बाहर निकरी अचा तू बादशाह हुआ शहनशाह हुआ तुझे घोड़े जे वाग के वठा मार के बखे झलिया हुसैन तू सवार थी वाह वाह जिगर तुझो हुसैन वाह वाह सब्र तुझो हुसैन शेर जो पुटरा पाण भी शेरा बेशक शेरा सब चो सुभान घोड़े ते चढ़ी पियो
घोड़े ते जेड़ी मल चढ़बो आ तो घोड़े के इणी हण भी आ हलण जे लाइ इमाम पाक घोड़े के इणी हई घोड़ो न हलियो बी इणी हई तो घोड़े जवाब दिनो इमाम पाक घोड़े सा गालायो तो घोड़ा वफादार आज बेवफाई पियो करे मुझे मत यजीदी न खिलाए समझा तो मां तोखे 3 ॾींहनि खां वठी पाणीअ जो ढुक न पियारियो वा तोखे दाणो न ॾिनो आ पर मूं हुसैन खे कसम आहे खुदा जे ज़ात जो त तूं 3 ॾिहाड़नि जो उञायल आहे त मां हुसैन 10 ॾींहनि जो उञायल भला जवाब ॾे त मां पैदल वञी यज़ीदनि सां लड़ा इते घोड़े वरी मथे पाजे स्वार के मालिक के इशारो दिनो इमाम चो त का ॻाल्हि आहे इमाम साईं जो हेठि नज़र करे ॾिसे त सकीना घोड़े जे आॾो बीठी आहे हीअ ॻाल्हि आहे जो घोड़ो नथो हले गोया ईअं पियो चवे त यज़ीदी ॾाहिया जो तुंहिंजा बच्चा लताड़िया मारिया इमाम पाक वरी घोड़े तो लथो सकीना के सीधे सां लाहे चुम ॾेई करे चवेसि तो त पुट अञा काथे सूर ॾिठा थी जेड़ी मल मां शहीद थी ईंदुसि सॾु कंदीअ त को सॾु ॾियण वारो कोई कोन हूंदी बचड़ी मथे तो पोतड़ी लगी वेंदई त पोतड़ीअ पाराइण वारो कोई न हूंदई पेरनि मां जुती निकिरी वेंदई त जुती पाराइण वारो कोई न हूंदई इहे जेके मिसकीनी हालत कननि में धुर विधा थमां इहे ज़ालिम यज़ीदी ईंदा चे लाहींदई कननि मां रतु निकिरी पवंदई त पुट मलम पटीअ रखण वारो कोई न हूंदई एड़े वक्त में सब्र कजाए जो साबिरन सा अल्लाह गड्डा ऐं तू साबिर हुसैन जी धी वाह पाण दीन जे दुश्मनन ते हमलो कंदे 3000 यजीदी मारे उन्हनि खे जहन्नम में पहुचाईंदे शेरे खुदा जी शुजात ॾेखारींदे ऐं पंहिंजे जीजल अमर जी फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी थञ मल्हाईंदे ऐं पंहिंजे नाने जे कुल्हनि जूं सवारियूं मल्हाईंदे ऐं पंहिंजे बाबे साईं सां नाने साईं सां वाइदा कयल निभाईंदे अल्लाह जो दीन क़ुरान नाने जी शरीयत सुन्नत रसूल बचाईंदे ऐं पंहिंजे नाने जे गुनहगार उम्मतुनि जे लाइ दुआ घुरी रब खां बख़्शिराई त मथां क़यामत में नानो ॾोरा पोजे त अज़ीम कुर्बानी ॾिनी ऐं मुंहिंजे गुनहगार उम्मत खे विसारियो वई मां तोखे कुल्हनि ते अजाई सवारियूं करायूं छो त हुसैन खे ख़बर हुई त जेके 7 साल नबी सां नाने सां गुज़ारियो तम रात ॾींहुं उम्मत उम्मत यादि कंदो आहे उन वक़्त में सजदे में सिरा नाने जे उम्मत जे लाइ बख़्श जूं दुआऊं घुरी करे बख़्शिराईंदे ऐं पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखी कुर्बान कंदे जन्नत जो जाम पीताऊं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन आशिक तो चवे पे द डूबा शफक में जब महे ताबाने मुस्तफा यानी हुसैन बुने अली जाने मुस्तफा बादे खिजा थी और गुलिस्तान मुस्तफा जब गिर पड़ा जमीन पे वो जानान मुस्तफा आया जो वक्त ज़ुहर तो सजदा अदा किया तन पर जो देखे जख्म तो शुक्र खुदा किया तय आपने तमाम मकाम रजा किया दुश्मन ने जब के सर को बदन से जुदा किया खून से भरा हुआ
जो बदन का लिबास था हूरो मलक का देख के उसे दिल उदास था, पर शाह करबला को न मुतलक हिरास था। जिस दम गिरे जमीन पे तो कोई न पास था, खुद मुस्तफा ने फर्शे जमी से उठा लिया और फातिमा ने अपने गले से लगा लिया। वाह भी पंज रवायतन में हिकिड़ो लफ्ज़ चवंदा आहिनि, तव्हां जो हिकिड़े माई बाण वारो नबीअ खे सॾ करे मदद था घुरो, उते करबला में पंहिंजे बचन जी मदद न कयई, तव्हांजी कहिड़ी मदद कंदो? मां कसम ते हल्फिया तव्हां खां पुछां थो त इहे बेअदबीअ वारा लफ़्ज़ आहिनि या न आहिनि? अरे अहिड़नि जे वाज़ में वेंदव, अहिड़नि सां सोबत कंदव? पोइ सादड़ा सबाजड़ा मुसलमान चवंदा त यार जाई बि बचन जी पंहिंजी करबला में मदद न अलीअ कई न संदन नाने कई, पोइ असांजी कहिड़ी मदद कंदो? ख़बरदार भुलिजी न पइजो, 10 तारीख़ मुहर्रम जी सुबुह खां वठी नबी साईं अली साईं संदसि जीजल अम्मी इहे टई करबला में गॾु बीठा। ऐं पाण इमाम हुसैन जो इम्तिहान ॾिसी रहिया हा। उन्हीअ जे लाइ हिकिड़ी हदीस ॿुधो, मुश्कात में आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा चवे थो त रअयत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिन नौम निस्फ़ नहार अशअस अकबर व बियदिही कारूरतुन फीहा दम्मुन कुल्तु या रसूल अल्लाह मा हाज़ा काल हाज़ा दम्मुल हुसैन व असहाबिही काल कुतिल वलदिल हुसैन वलम अजुल मुंज ज़ालिकल यौमिल तक़ता दमहु मिनल अर्द व अजमअहु फी कारूरतिन इरफ़उहु इलल्लाह ताला। नबीअ जो सौट आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा चवे थो त जुमे जो ॾींहुं मुहर्रम जो महीनो 9 तारीख़ जुमे जी नमाज़ पढ़ी मां लेटी पियुसि त मां मंझंदि जे टाइम ते ख़्वाब में नबीअ साईं खे ॾिठो त संदन जा वार मुबारक खुलियल हा, बदन मुबारक ते सफ़र जा आसार हा, ऐं संदन जे हथ मुबारक में हिकु शीशो हो जंहिंमें रत भरियल हो। कुल्त या रसूल अल्लाह मा हाज़ा, महबूबा इहो छा आहे? नबी फरमाइश त सौट हे दमुल हुसैन व असहाबी, हे मुझे हुसैन जो ऐं उन्हीअ जे साथनि जो शीशे में रत आहे। कुतिल वलदिल हुसैन, अॼु मुंहिंजो पुटु हुसैन शहीद कयो वियो आहे। वलम अजुल मुंज ज़ालिकल यौमिल तक़ता दमहु मिनल अर्द, मां सुबुह खां वठी करे ऐं करबला वारनि शहीदनि जो इहो रत
हिन शीशे में जमो कंदो वियो आहियां इन्हीअ जे करे त मां इन्हीअ खून खे अल्लाह जे दरबार में पेश कंदुसि। हुज़ूर हुयो मदद करे या करे सघे पियो पर इहो इम्तिहान हुस आज़माइश हुयसि 5 पेपर हस करबला में कहिड़ा वल नबलु वन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूए व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस व समरात। 5 ई पेपर फुल पास कयई ऐं जन्नती नौजवाननि जी सर्टिफिकेट सरदारीअ जो वठी वियो। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन इमाम हुसैन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। आमीन। अल्लाह ताला जे प्यारे हुसैन जी पैरवी कंदो इंशा अल्लाह तबारक व तआला क़यामत में तहां जी शफ़ाअत फरमाईंदो। अलीअ जो हुसैन जो छा वजे भंगन सां छा वजे चरसन सां छा वजे शराबन सां ऐं ज़ानन सां हुसैन उन्हनि जो वा जेके क़ुरान जा ख़त्मा पढ़ी करबला ॾे मोकिलियो था। मां क़ुरान ते थो चवां त इमाम पाक जा नेण ठरी था पवनि। सुभान अल्लाह। जेके लख दुरूदनि जा पढ़ी करे तव्हां करबला ॾे इमाम पाक ॾे मोकिलियो था उते रोज़े में हथ खणंदो तव्हां असांजा बुॾल बेड़ा तरंदा तरंदा तरंदा। आमीन आमीन। अल्लाह अकबर। कूड़ो कूड़ो वा दावा कूड़ी तो करे दावा जे करण जो सब कंहिंखे हक़ आहे। भली हिते दावा तहां भी कयो था असां भी कयूं था जेको वणे करे पर इहो आखिरकार फ़ैसिलो कहारी रब जे कोर्ट में हलंदो। जॾहिं हलंदो त उते इहे सुन्नी इमाम हुसैन जे सची मोहब्बत वारा केस खटंदा। आमीन। कूड़ा हराईंदा। पो आशिक चयो त तुसां कचहरी हक़ दी बैठी हो इथा झूठ न कोई दलील होवे उथा कम नहीं को सिफारिश आंदा भावे मूसा भावे खलील होवे जेंदा फैसला अर्शा ते हो जावे ओंदी मोड़ न कोई अपील होवे रफीक मुकदमा वो क्यों हारे जेंदे पासे मोहम्मद वकील होवे। सुभान अल्लाह। दिल ठार छोड़े। अल्लाह ताला खुश रखंदो। आमीन। आखिर दावाना फ़कीर नमाज थींदी नंगर न्याज़ बि तयार आहे पर सिफ़ूं क़ाइमु कयो 4 रकातूं फर्ज़ देर न थी सिफ़ूं क़ाइमु मिठा देर न